अन्ना शिकार अची रहियो आहे। अन्ना भाई शिकार पोयो आ। शिकारी भी मौजूद हैं। गाड़ी तो लाड़े गाड़ी ता केरो ता छा खपे तहां के बात नहीं अरे वठो से ने हलो शहनशाह के तोहफो भी तो ॾियणो आ। अरे ने वठी हले गाड़ी कयूं आ। सरदार बटन रखन जो सामान आदो दमाए सीडी गाड़ी ही हमरा वठीन मालकन का पैसा मुखे त या पक ही छो जो जेसी ताई मुजो भा अन्ना असा सा गडा असा के एड़ा शिकार रोज रोज मिलंदा भले चाहे शहबाज शरीफ 245 छा 300 रुपया लीटर कंदो तबे असां जी रोज़ी त उहा ई आ। तेल बि ॿियनि जा गाॾियूं बि ॿियनि जूं। छा तव्हां इन महांगाई जो कसूरवार असां ग़रीबनि खे ठहिराईंदव? असां तव्हां मां न खाईंदासीं त ॿियो कंहिं मां खाईंदासीं। मां थो चवां पंहिंजे मालिकनि खे फोन हणी घुराइनि जेसीं ताईं 10 लख न ॾींदा तेसीं ताईं तोखे न छॾी सघां। जल्दी कर अरे बंद हो इनके जेको ता कयो आहे इहो सरासर गलत आहे। अगर मुझे भाउ खे ख़बर पई त तव्हां मां को बि ज़िंदा न बचंदो। जेसीं ताईं तुंहिंजे भाउ खे ख़बर पए तेसीं ताईं तूं अलाए काथे वञी निकिरंदे। मां तो चवां पैसा घुराए अकाउंट नंबर दे पंहिंजे मालिकनि खे त उन अकाउंट में पैसा मोकिलिन न त हितां जहिड़ो कोन वेंदे। अरे वञी ॿधोसीं। अरे फोन पे था किते में कटी जाओ कटीस फोन हाजिर बोतार छोकरा ए भाईजान नालो लिखियो पियो चाहे तुंहिंजे भाउ जो आहे। अगर जे पंहिंजे भाउ जी जिंदगी प्यारी थई त बंगले यारे बाग में हलियो ऐं 10 लख रुपया खयूं आ न त तुंहिंजे भाउ खे जेरो न छॾींदो मां। सर मुझो बा सर ने पे कुछ रख जो सर तव्हां आयो के मां केर बि हुजां तूं जल्दी हिते अच त तोखे ॾेखारियां थो त मां केर आहियां। बहादुर सर मां अचां थो।
पानी 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 जेसी ताईं तुंहिंजो भाउ पैसा न खणी ईंदो तेसी ताईं तोखे पाणीअ जो ढुक न मिलंदो। ना लगे रखे रची रहियो आहे। वॾा हमरा पुॼियो अथई। काथे आयो हमरा? अरे रे थियो छाए? सकी तो मरी तो बिना थियो छाए? वॾा वॾा हिन जो भाउ पुलिस आ रहियो आहे। अगर जे मुंह ते ईंदी आहे त मां माफ़ करे छॾींदो आहियां। अगर जे मुंहिंजे भाउ ते ईंदी आहे त मां साफ़ करे छॾींदो आहियां। शायद तोखे पंहिंजे भाउ जी ज़िंदगीअ जी परवाह न आहे। मां चवां थो हिमल जो हिमल इहो हथियार फिटो कर ऐं पैसा आंदा अथई न पैसा ॾे पंहिंजे भाउ खे तां वठी वञ। अची तो सिधी ॻाल्हि ते जा उॾारियासि मगज। मां तव्हांखे चयो त मुंहिंजो भाउ ज़रूर ईंदो। असां पुलिस वारा पैसा त छा कंहिंखे पंहिंजो बुखार बि न ॾींदा। तुझी एतरी मजाल। पुलिस वारनि में एतरी हिम्मत कॾहिं खो आई आहे? मां खाली पुलिस वारो न हिकु पुलिस वारो गुंडो आहियां। पुलिस वारो गुंडो आई त पोइ छा थियो? असां खां वधीक तूं गुंडो नहीं। असां बुखो ॾिठो असांखे कंहिं जे लाइ जाइ न ॾिनी। असां मजबूरीअ में अची करे हे कम करणु शुरू कया। तुंहिंजी एतिरी औकात ई कोन्हे का जो तूं मुंहिंजे ठिकाने ते अची ऐं तूं असांजे मथां हमला करी। तोखे ख़बर ई न आहे असां केतिरी गुरबत ॾिठीसीं।
खाइण जे लाइ हिकु गिरह मानीअ जो कोन हुयो कंहिं असांखे सहारो न ॾिनो त तूं ॿुधा त असां कहिड़ा कम कयूं अॼु तूं हितां ज़िंदा न वेंदे तूं जो हितां लाश वेंदो लाश मां को एमपी आहियां एमएलए आहियां जो तूं पंहिंजा मसइला मूंखे थो ॿुधाई ऐं तूं मुंहिंजे गिरेबान खे कीअं थी अयो कच्चे जा शिकारी ॾिस ॾिस अदा तो मुझे करे एडी तकलीफ़ काटी आ अदा ये हुकूमत के घुरबल हुया इन्हनि ते 20 करोड़ इनाम हुयो सुठो छो जे तोखे खणी आया वाह जो सजणी मुंहिंजा अदा सजण खे छॾ हल त 20 करोड़ वठो